अञा ते जाग थी जले, अञा त वेड़ थी हले, अञा त घाव ताव में लहू लहू लगाव में विड़ी विड़ी रिढ़न पया, रिड़ी रिड़ी विढ़न पया। अञा थियूं न माण क्यों, उठा चिड़ियूं बाण क्यों, अञा घड़ी पुनी न, अञा रात थी न। जिए सिंध जिए लतीफ़ जिए असांजो शेख अयाज़। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हैदराबाद में अयाज़ मेलो, पंजो अयाज़ मेलो शुरू थी चुको आहे ऐं असां हींअर अयाज़ मेले में मौजूदु आहियूं। अयाज़ उहो सिंध जो अयाज़ जंहिं केतिरा ई किताब लिखिया, जंहिं काक ककोरिया कापड़ी जहिड़ो शाहूकार ॾिनो, जंहिं को कीअं मरे को कीअं मरे जहिड़ा शाहूकार नज़म ॾिना, इनकलाबी ऐं अॾा नज़म, जिन में सिंध विड़े थी, जिन में सिंध रिड़े थी, जिन में सिंध जिए थी। को कीअं मरे को कीअं मरे, को हूअं मरे को हीअं मरे, जिन वक़्तु गुज़ारियो बेरनि सां, तलवारनि सां ऐं तीरनि सां, सियंग वढाए यारण में, था कूंद मरनि कंहिं कारण में। के वेरी इश्क तुंहिंजो अयाज़ आहे ईमान सां, हू चवनि था त तूं नाहीं ईमान। ए मासूमो ए मज़लूमो गंगोर घटाऊं थी जूमो, हर डूंगर ते ललकार करियो ऐं उभरी उन ते वार करियो, अंधेर न कोई रहणो। शेख अयाज़ जी असांखे घणो कुझु सेखारियो। शेख अयाज़ असांखे पंहिंजा हक़नि लाइ विढ़णु सेखारियो, पंहिंजा हक़ विड़ी वठणु सेखारिया। शेख अयाज़ असांखे जियापे जा ॾस ऐं घस ॾसिया। अयाज़ हुयो, अयाज़ जे लफ़्ज़नि में रिथम हुयो, अयाज़ जे लफ़्ज़नि में शाइरी हुई, अयाज़ जे लफ़्ज़नि में नसर हुयो। शाहूकार नसर नवीस बि हुयो त उहो बहितरीनु शाइर बि हुयो। अयाज़ जी शाइरी जिते विड़े थी, अयाज़ उते पंहिंजे लफ़्ज़नि में मोहबत जा ख़ज़ाना बि बख़्शे थो, अर्पे थो। अयाज़ जी सिंध सां मोहबत हुजे या माण्हुनि सां मोहबत हुजे, सभु अनमोल आहे, सभु विसारण जोगी न आहे। ऐं हाणे असां तव्हांखे अयाज़ मेलो घुमाईंदासीं। मां आहियां तव्हांजी भेण सुरल लगरी ऐं मां तव्हांखे ॾेखारे रही आहियां अयाज़ मेलो। अचो त मूं सां गॾु अयाज़ मेलो घुमो। अलाए वरी रात हिते बुक स्टॉल लॻल आहिनि, हिते तव्हां किताब ॾिसी सघो था। हिते असां किताब ॾिसंदासीं। ही कमल पब्लिकेशन कंबर वारनि जो बुक स्टॉल आहे। हिते हर बुक जेको आहे उहो नाज़रीन, हिते शेख अयाज़ जा नवां छपियल किताब जेके आहिनि उहे दस्तियाब आहिनि ऐं असां हाणे थोरो अॻिते हली रहिया आहियूं। हिते बहितरीनु किताबनि जो मजमू पियल आहे। मुंहिंजे दड़े जो हिस्सो माण्हू
मिठड़ा साईं तू ही गाई मिठड़ा साईं मुझे नुआ नुआ में लाज तोखे ॻोल्हियां। अयाज़ मेले में जेको सूफ़ी संगत आहे या जेके अदबी संगत आहे उहे बि पंहिंजो पाण मल्हाए रहिया आहिनि, उहे बि उते मौजूदु आहिनि। ऐं तव्हांखे हिते घणो कुझु मिलंदो, हिते तव्हां बुक्स वठी सघो था, हिते तव्हां कल्चरल कपिड़ा वठी सघो था, हिते तव्हां पंहिंजे अदबी दोस्तनि सां मिली सघो था, ऐं हिते तव्हां शाइरी ॿुधी सघो था। हिते तव्हां अदब हाणे असां कंहिंसां ॻाल्हाइणु चाहींदासीं।